जी नातरीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं साई में असां साह बि खणी वठंदा आहियूं। एॾी सुठी चांहि अॼु जंहिं बि असांखे ठाहे पियारी, तमामु बहितरीनु चांहि हुई ऐं चांहि तव्हांखे चार्ज बि करे छॾींदी आहे। कीअं रोक साहिबा, ईअं हूंदो आहे? सुठी चांहि मिले त तव्हां चार्ज थी वेंदा आहियो? अच्छा, ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इंसान खे खपनि जंहिंसां उहो चार्ज थी वेंदो आहे? इंसान खे सभिनि खां वॾी ॻाल्हि त पॉज़िटिव हुजणु खपे। बिल्कुलु, मुंहिंजो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे। मां अॼु खां 5-6 साल पहिरीं हर ॻाल्हि ते ॾाढी हू थी वेंदी हुयसि, स्ट्रेस में अची वेंदी हुयसि, हाइपर थी वेंदी हुयसि। पोइ मां नोट कयो, मूंखे बि लाइन्स अचणु शुरू थी वियूं, फाइन, ठीकु आहे। मां ब्लड प्रेशर जी मां पंहिंजे पाण खे न डायग्नोस करे सघियसि कि मां हाइपरटेंसिव थी वई आहियां। मूंखे हेडेक रहंदो, अच्छा मां वेठी पैराडोल खायां, डिस्प्रिन, मुंहिंजो हेडेक ठीकु न थिए। हिकु ॾींहुं अचानक रमज़ान में मूंखे नॉज़िया फील, ब्लड प्रेशर वञी चेक कयमि त ब्लड प्रेशर। अच्छा, मां नंढी नंढी ॻाल्हि जो स्ट्रेस खणी, पोइ मां पंहिंजो लाइफ स्टाइल मां चयो हाणे मां चेंज कंदसि, स्ट्रेस न खणंदसि कंहिं शइ जो। त चवण जो मक़सदु इहे कि इंसान जो स्ट्रेस जेको फेस ते, उन जी हेल्थ ते, उन जी स्किन ते, फर्स्ट तव्हां पॉज़िटिव रहो। तव्हांजी स्किन, इहो बिल्कुलु पर्सनल एक्सपीरियंस आहे कि तव्हांजी स्किन पाण ई ग्लो करणु लॻंदी, तव्हांजी फाइन लाइन्स इहे त स्लो ईंदियूं, बट इंसान जी अंदर जी ख़ुशी ऐं स्ट्रेस न वठण सां बि तव्हांजा 50% त स्किन जा मसइला हल थी वेंदा। पोइ वरी अचूं, जीअं डॉक्टर साहब चयो, लाइन्स ते। लाइन्स हूंदियूं आहिनि स्टैटिक ऐं डायनामिक, ठीकु आहे। त मां पंहिंजी मेडिकल टाइम जे स्टैटिक लाइन्स उहे हूंदियूं आहिनि जेके तव्हां अगरि नॉर्मली वेठा बि आहियो त तव्हांजी लाइन्स अपीयर थियनि थियूं। हा, इन जी जेका रीज़न आहे लॉस ऑफ कोलेजन, ठीकु आहे, ऐं परमानेंट इहे लाइन्स थी वेंदियूं आहिनि। तव्हांजो सन एक्सपोजर इलाही आहे, या तव्हां पंहिंजे फेशियल जेको एक्सप्रेशन आहे, तव्हां हर थोरी देरि खां पोइ ईअं था कयो, रिंकल्स था ठाहियो पंहिंजे फोरहेड ते, त उहे अची वेंदा आहिनि। जीअं असां पठाननि खे ॾिसंदा आहियूं, चिड़कंदा आहिनि लाइन्स, नोज़ ते कंदो, कंहिंखे जी आदत हूंदी आहे कि नोज़ खे मथे कंदा आहिनि, उनजे करे। ॿियूं जेके लाइन्स हूंदियूं आहिनि डायनेमिक, उन्हनि खे असां ठीकु करे था सघूं थ्रू बुटॉक्स, ठीकु आहे। अगरि कंहिंजी विश आहे कि लाइन्स अचणु शुरू थियनि, अर्ली एज में ई तव्हां बुटॉक्स कराइणु शुरू कंदो, आफ्टर 30s रिकमेंडेड आहिनि, त कराए था सघो। इहो न कि तव्हां लाइन थियण जो इंतज़ारु कयो कि बिल्कुलु परमानेंट थी वञनि त पोइ तव्हां स्टार्ट करायो, न त अर्ली एज में बिल्कुलु तव्हां माइल्ड सो कराए उनखे पंहिंजी स्किन खे मेंटेन करे था सघो। मगर असांखे पहिरीं, मूंखे बि वरी ख़बर न हूंदी, पर तव्हां एंटी एजिंग क्रीम्स, मॉइस्चराइज़िंग क्रीम तव्हां आफ्टर 22-25 जी एज खां पोइ तव्हां बिल्कुलु इस्तेमालु करे था सघो। सही, ठीकु आहे। जेतिरी सुठी मॉइस्चराइज़ थींदी तव्हांजी क्रोस फीट ते, फोरहेड ते, ओतिरा तव्हांजा रिंकल्स घटि हूंदा। कुझु माण्हू हूंदा आहिनि लॻंदा त फ्रेश आहिनि, भई एज घटि थी रहे, पर क्रोस फीट हुननि जा प्रोमिनेंट ख़बर पइजी वेंदी आहे कि केतिरी एज आहे, हेतिरी एज आहे। हिन एरिया खे तव्हां सुठो मॉइस्चराइज़ करे सुम्हो कंहिं बि क्रीम सां। का बि तव्हांखे जेका बि सस्ती क्रीम, अगरि तव्हांजो बजट आहे, लो बजट आहे, उहा तव्हां राति जो क्रीम का मॉइस्चराइज़िंग क्रीम, इवन कोकोनट ऑयल बि तव्हां यूज़ कयो, तव्हां ॾिसो कि तव्हांजी स्किन कीअं बिल्कुलु प्लेन थी रहे। असांजी ग़लती इहा हूंदी आहे कि असां राति जो बसि इहे क्लिनज़र करे, स्क्रब, एक्सफोलिएशन करे, एक्सफोलिएशन था घटि कयो। सही, रिकमेंडेड हफ़्ते में 2 ॾींहं, इन खां वधीक न। एक्सफोलिएशन सां तव्हांजी स्किन ड्राई थींदी। स्किन जेतिरी, जंहिंजी स्किन तव्हां नोट कयो हूंदो ड्राई हूंदी, उन्हनि खे रिंकल्स जल्दी अची वेंदा। जिन्हनि जी ऑयली स्किन हूंदी, हुननि जा रिंकल्स देरि सां। अच्छा, अॼुकल्ह अहिड़ा फेस वॉश बि इलाही जंहिंमें नंढा नंढा पार्टिकल्स हूंदा आहिनि, त माण्हू डेली बेस ते उहो इस्तेमालु करणु शुरू थी वेंदा आहिनि, जॾहिं त उहो ग़लति आहे। कुझु त एक्सफोलिएशन सैलिसाइलिक एसिड वारा हूंदा आहिनि, बेस्ड हूंदा आहिनि, दैट इज़ फॉर एक्नी प्रोन स्किन, ठीकु आहे। उहो तव्हांजो सीबम कंट्रोल घटि कंदा। मगर अॼुकल्ह जो जेको वेदर आहे, उन में तव्हांखे बिल्कुलु लाइट वारा तव्हांखे फेस वॉश यूज़ करणा आहिनि। माइसिलार यूज़ करिणो आहे तव्हांखे, या जेल बेस्ड मॉइस्चराइज़िंग, या फॉर्मिंग, जेका तव्हां पंप कंदो त झाग अची वेंदी, उनखे 30 सेकेंड छॾो, उहो न कयो। क्योंकि तव्हांजो अॼुकल्ह वेदर अहिड़ो आहे न, ह्यूमिड आहे, कॾहिं स्वेटिंग थी थिए, कॾहिं ह्यूमिड थो करे, त तव्हांखे बिल्कुलु लाइट वारा फेस वॉश यूज़ करणा आहिनि। लाइट वेट सनब्लॉक जी तरफ़ अचूं त सनब्लॉक बि तव्हांखे बिल्कुलु लाइट वेट, जेके जेल फॉर्म में हुजनि, सीबम कंट्रोल हुजनि, ट्राई टू गेट जिते मैट फिनिश लिखियलु हुजे। सही, ठीकु आहे। SC सीबम कंट्रोल लिखियलु हुजे, त हिन अॼुकल्ह जे वेदर में तव्हांखे उहे वारा सनब्लॉक यूज़ करणा आहिनि। सनब्लॉक लाज़मी, सनब्लॉक तव्हां यूज़ कंदो, तव्हांजो वरी मां उहो ई चवंदसि कि रिंकल्स, एजिंग प्रोसेस तव्हांजो हू थी वेंदो, स्लो थी वेंदो। सनब्लॉक न यूज़ कंदो, तव्हांजो इहे ई फाइन लाइन्स, रिंकल्स,
अच्छा द टू मेन शयूं आहिनि सन ब्लॉक एंड मॉइस्चराइज़ द स्किन। सही। अच्छा अॼुकल्ह चयो वेंदो आहे त तव्हां चुल्हे वटि जॾहिं कुकिंग करण लाइ वञो था तॾहिं बि तव्हां सन ब्लॉक खणी वञो, इहा असली ॻाल्हि आहे? न, जेका गैस वारी हीट आहे उन में सन ब्लॉक जी ज़रूरत न हूंदी आहे। लाइट्स जिते इवन तव्हां इंडोर वेठा आहियो ऐं खिड़कियुनि मां थोरी बि सनलाइट अचे थी न, इहो पेशेंट असांखे इलाही दफ़ा पुछंदा आहिनि हम घर में बैठे हुए तो सन ब्लॉक यूज़ न करे। न, बिल्कुलु अगरि विंडोज़ बि आहिनि उन मां थोरी बि सन अचे थी, सनलाइट अचे थी, त तव्हां डेफिनेटली सन ब्लॉक तव्हां यूज़ कयो। इवन इंडोर में बि हिननि लाइट्स में बि तव्हांखे सन ब्लॉक यूज़ करिणो आहे, छोकी इहे तव्हांजो इहो प्रोटेक्शन कंदियूं इहो बि। ऐं जीअं असां चवंदा आहियूं रेनी सीज़न में बि सन ब्लॉक, रेनी सीज़न में बि तव्हांखे सन ब्लॉक यूज़ करिणो आहे। सही। ऐं इहा ॻाल्हि बि थोरो ॿुधाइजे त असां औरतुनि जो रुॻो ज़िम्मेवारी न आहे सन ब्लॉक यूज़ करणु। बिल्कुलु मेल्स जेके आहिनि उन्हनि खे बि इलाही मसइला आहिनि, ऐं इहा हरू भरू जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त रुॻो छोकिरियूं ई इस्तेमालु कंदियूं आहिनि, जबकि मूंखे लॻे थो वधीक ज़रूरत इन्हनि खे आहे। बिल्कुलु, क्योंकि मेल त सॼो ॾींहुं ॿाहिरि आहिनि, कुझु बाइक ते था ट्रेवल करनि, बसिस में ट्रेवल था करनि, सन एक्सपोजर थो थिए, त रिकमेंडेड इवन ॿारनि लाइ बि आहे कि किड्स जा बि हाणे सन ब्लॉक अची विया आहिनि ज़िंक वारा, लाज़मी यूज़ करिणो आहे। क्योंकि जेको बि ॿाहिरि वञे थो, कमु थो करे या खिड़की घर मां अचे थी, सनलाइट अचे थी, विंडोज़ मां अचे थी, त हर एवरी जेंडर खे सन ब्लॉक यूज़ करिणो आहे। सही, बिल्कुलु ठीकु ॻाल्हि। साईं अच्छा अमजद साहिबु तव्हां ॾे अचूं था, तव्हां त वरी सॼो मेकअप जो ख़र्चु बचाइण जे लाइ जेका शाइरी कई आहे उहो थोरी थी वञे त उहो उन सां बि जेको आहे सो काफ़ी मोटिवेशन मिली वेंदी, छाकाणि चवंदा आहिनि तारीफ़ बि हिकिड़ी एॾी सुठी तव्हांखे जेकॾहिं मिले त उहो बि तव्हांजी सिहत ते ॾाढो सुठो असरु कंदी आहे, त तव्हां पाण ॼण सुहिणा थींदा वेंदा आहियो। त तव्हां त शाइरी खां इहो कमु करे वेंदा आहियो, कीअं थी वञे? न, शाइरी मूं मेकअप जे लाइ त कोन लिखी आहे। शाइरी इतफ़ाक़िया शयूं आहिनि, कॾहिं कॾहिं तव्हांजे ख़्याल में ईंदियूं आहिनि, उहे इमेजिनेशन पैदा कंदियूं आहिनि, एब्स्ट्रैक्ट सूरत में शयूं हूंदियूं आहिनि अंदरि में, पोइ वरी प्रैक्टिकल या लैंग्वेज में ईंदियूं आहिनि बाद में। त मुंहिंजी शाइरी त उहा इलाही आहे जेका सिंध यूनिवर्सिटी जे नौजवान बि स्टेजनि ते अञा बि ॻाईंदा आहिनि। हिन में हिकिड़ी शाइरी मूं जेका लिखी त ख़ुदि खे छो ठाहींदी आहीं, सही, तूं त हूअं ई वणंदी आहीं, सही, सिज जां सियारे जो जंहिंजे तिड़के ते तूं वेहंदी आहीं, सिज जां सियारे जो जंहिंजे तिड़के ते तूं वेहंदी आहीं, ऐं सिज जां सियारे जो जंहिंजे तिड़के ते तूं वेहंदी आहीं, उनजी घाटी छांव हुजां जंहिं वण जे हेठां बीहंदी आहीं, ऐं जग जी सारी सूंहं खणी चो यूनिवर्सिटी ईंदी आहीं, वाह वाह, तूं त हूअं ई वणंदी आहीं, निंड कंदो अमजद आहे जॾहिं अखड़ियुनि में तूं सुम्हंदी आहीं। वाह वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। पर इहो सभु सीन मटिजी छो वेंदो आहे 10-12 सालनि खां पोइ? न, इहो तव्हांजे ख़्याल ते आहे। मां अॼु बि अहिड़ी शाइरी लिखां पियो जीअं बचपन में लिखी, छो त ॾिसो फीलिंग्स तव्हां वटि आहिनि, त फीलिंग्स कॾहिं बि पुराणियूं न थींदियूं आहिनि। न, असल में मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सम्झी न, शुरूआति हितां खां थींदी आहे, पोइ असां मुज़ाहिमती शाइरी ॾांहुं अची वेंदा आहियूं। इहो हिकिड़ो ॿियो पासो हूंदो आहे तव्हांजी हुन सॼी जेको आहे सो यूनिवर्सिटी लाइफ जो खणी चइजे या अॻिते प्रैक्टिकल ज़िंदगी जो। तव्हां ॾिसो त शाइर जेको बि हूंदो आहे न, उहो फोकस कंहिं हिकिड़ी शइ खे न कंदो आहे। सही। असां पंहिंजे लाइ न लिखंदा आहियूं कॾहिं बि, असां समाज जे दर्दनि ॾुखनि तकलीफ़ुनि खे ॾिसी करे उन्हनि ते लिखंदा आहियूं। सही। उहो माण्हू जेको लिखी कोन थो सघे पंहिंजे हालतुनि ते, या पंहिंजे महबूब जो या पंहिंजे पुट जो या पंहिंजे कंहिं महबूबा जो, उहो ज़िक्र उन लफ़्ज़नि में नथो करे सघे, जीअं हुन खां ॿुधोसीं वेही त मुंहिंजो हेॾो प्यारो आहे पुटु, हेॾो मुंहिंजो ईअं मां ईअं, त पोइ असां उन जा जज़्बा ॾिसी करे उन्हनि खे रूप ॾींदा आहियूं लफ़्ज़नि जो। सही। असांजो पंहिंजो को मसइलो न हूंदो आहे। ईअं ई जॾहिं मज़ाहमत ते था अचूं, त जॾहिं असां ॾिसूं था धरतीअ ते एॾो ज़ाब थो थिए, माण्हुनि सां ज़ुल्म थो थिए, ज़्यादतियूं थी थियनि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उन्हनि ज़्यादतियुनि सां गॾु हूंदा आहियूं, छो त सोच तव्हांजी जेको आहे महदूद न आहे। जॾहिं तव्हां शयुनि खे ॾिसो था न वेही, त पोइ तव्हांखे सभु शइ दुनिया नज़र थी अचे। सही। उन दुनिया में जेके बि शयूं ईंदियूं नज़र, उहो तव्हां समेटे वठंदो, पंहिंजी झोल में विझंदो। सही। पराया दर्द पंहिंजा करणु को सवलो कमु कोन्हे, पराया मसइला पंहिंजा करणु सवलो कमु कोन्हे। केतिरा ई शाइर सिर्फ़ु परायनि मसइलनि ते शाइरी लिखंदे जेल विया, हुननि जो त ज़ाती मसइलो ई कोन हो, समाज जो मसइलो हुयो। समाज जो मसइलो। त असां जॾहिं समाज ते लिखूं था त असां समाज खे बहितर करण जे लाइ लिखूं था, न कि बिगाड़ण जे लाइ। सही। त पोइ जेके कुवतूं आहिनि जेके चाहिनि थियूं बहितर न थिए मुआशिरो, ऐं ईअं ई असां हुनजे मथां राज कंदा रहूं, ईअं ई गुंडागर्दी बदमाशी सां हुकूमतूं हलाईंदा रहूं, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजी शाइरी हुननि जे लाइ गोली ऐं बंदूक घटि कोन हूंदी, ऐं असांखे बि कंहिं न कंहिं जेल ॾिसणो पवंदो। त मज़ाहिमत बि समाज जो हिसो आहे, ऐं जेसिताईं तव्हां मज़ाहिमत नथा लिखो,
तेसीं ताईं समाज में उहो जोश ऐं जज़्बो पंहिंजे हक़नि खे हासिलु करण जे लाइ जदोजहद पैदा ई कोन थी सघंदी। ऐं हूअं वाक़ई में तव्हां सही था चओ, शाइरी कंहिं वेपन खां उहे घटि न हूंदी आहे। कीअं मगनूं, तव्हां कुझु ॿुधाइजो। तव्हां बि कंदा आहियो? अच्छा, मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवाल तव्हांजे लाइ अचे पियो, तव्हां खां मां पुछां, तव्हां जे डॉक्टर न हुजो त छा हुजो आहे? ऐं लॉयर हुजां। लॉयर हुजो आहे? ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्याल बि LLB जो हुयो। ऐं पंहिंजे पेरेंट्स जे करे हिन फील्ड में आयो आहियां। नंढपण खां वठी आउं डिबेटर हुयुमि ऐं लाइक जेके असांजा स्टेज शोज़ हूंदा हुआ होस्ट कंदो हुयुमि, कंपेयरिंग कंदो हुयुमि उन्हनि जी। उन खां पोइ जॾहिं आउं मैट्रिक मतिलबु क्लियर कई हुई त मां पंहिंजो पाण खे सेल्फ काउंसलिंग जे तहत इहा शइ सम्झी हुई त कॉन्फिडेंस लेवल आहे। ऐं जॾहिं मॉडल यूनाइटेड नेशंस जे प्रोग्राम्स मां गुज़रियासीं त हिकिड़ो शइ खे लॉजिकली पेश करण जी बि हिकिड़ी जेके स्किल्स हुयूं उहे इम्प्रूव थियूं। ॿियो जेनेटिक्स में आहे असांजो डिबेट ऐं इहे सभु शयूं, त उनजे करे मां सम्झा पियो त मां हिकु सुठो लॉयर थी पियो सघां। पर अलहमदिल्ला हींअर आउं सुठो डॉक्टर बि आहियां। अच्छा, हिते ॻाल्हि हले पई नदी, त मां 4 ॻाल्हियूं ज़रूरु डिस्कस कंदुमि। सभ खां पहिरियां त सवाल इहो आहे त पॉज़िटिव रहणु खपे, पर पॉज़िटिव कीअं रहणु खपे, मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां ऐं नेचुरल शयुनि सां कीअं रहणु खपे। उन खां पोइ अगरि असां कुझु पंहिंजी शइ जी ज़िंदगी जो अहिड़ो हिसो बणायूं जंहिंजे ज़रिए जेको आहे उहो 85 to 90% असांजे स्किन्स जा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे सॉल्व थींदा। जीअं असीं एजिंग जो चऊं था, ग्लो चऊं था, उहे पर उहे नेचुरल शयुनि में कीअं थियनि थियूं। ॿियो हिकिड़ो काफ़ी मज़ेदार ॻाल्हि हूंदी आहे त माना नंढपण खां वठी आउं ॿुधो आहे त हकीम साहिबु तव्हांजी नब्ज़ ॾिसी तव्हांजो मर्ज़ पाण ॿुधाईंदो। त सवाल इहो आहे त नब्ज़ ॾिसण सां ख़बर छा पवंदी आहे ऐं उहा शइ हुनजो जेको आहे लाइक हाउ टू अप्रोच द डिज़ीज़ जो कॉन्सेप्ट छा आहे। सो शुरूआति कजे थी पॉज़िटिविटी खां। अगरि असीं शुरूआति इन में कयूं था त असांखे पॉज़िटिव रहणु खपे, त माण्हुनि खे, असांजे आम माण्हुनि खे इहो बि ॿुधाइणु खपे त पॉज़िटिविटी कीअं पैदा थी सघे थी। इट्स वेरी इंपॉर्टेंट। उन में सभ खां पहिरियां तव्हांजी प्रॉपर जेका आहे उहा स्लीप यानी निंड हुजे। अच्छा, निंड में अगरि जेकॾहिं आउं चवां त उन में प्रॉपर जो बि आउं लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, वरी निंड जो बि इस्तेमालु कयो, त उनजे टाइम पीरियड जो जेको हूंदो आहे उहो एटलीस्ट लाइक 24 आवर्स मां 8 आवर्स तव्हांजी जेका हुजे उहा निंड हुजे, जंहिंखे असां 6 कलाक राति जो चई सघूं था, 2 कलाक मंझंदि जे टाइम ते उनखे चई सघूं था, या वरी तव्हां कंटिन्यूअसली राति जो बि उनखे जेको आहे उहो वठी सघो था। जॾहिं तव्हांजी निंड हूंदी ऐं उहा इहा 24 आवर्स जे इन में हूंदी त उन सां ईअं थींदो त तव्हांजो डोपामीन लेवल, जंहिंखे असीं प्लेजर हार्मोन चवंदा आहियूं, उहो काफ़ी उनजी जेका सिक्रीशन हूंदी आहे उहा प्रॉपर हूंदी आहे। ऐं तव्हांजो ऑल ओवर जेके बि बॉडी में हार्मोनल सिक्रीशन हूंदी आहे उहा तव्हांजी काफ़ी बैलेंस्ड हूंदी आहे। हार्मोनल सिक्रीशन बैलेंस थी वई, पॉज़िटिविटी तव्हांजी ज़िंदगी जो आहिस्ते आहिस्ते पाण हिसो थींदी वेंदी। नंबर 1 थिंग। ॿियो वरी आहे प्रॉपर स्लीप। ऐं लफ़्ज़ जो इस्तेमालु कयो, काफ़ी माण्हू आहिनि उन्हनि खे पार्ट ऑफ लाइफ नेचुरली एंज़ाइटी, डिप्रेशन, इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। पोइ चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु असां सुम्हूं त था, पर असां जॾहिं उथूं था त असांखे लॻे थो त असांजो दिमाग़ु ॼण जाॻियो पिए ख़्वाबनि में, ख़्यालनि में, उन्हनि में। उन्हनि जी हिकिड़ी प्रॉपर जेका आहे उहा निंड न आहे। उनजे लाइ बि हिकिड़ो हा एक्ज़ैक्टली उनजो बि इहो प्रॉपर इहो आहे त तव्हांजो अॼुकल्ह आहे त तव्हां 1 कलाक 2 कलाक मोबाइल पाण खां परे रखी छॾियो। राति जे टाइम ते अगरि तव्हांजो जेको आहे ताल्लुक़ु इस्लाम सां ऐं मुस्लिम उन सां आहे, तव्हां निमाज़ जा पाबंद थियो त इशा जी एटलीस्ट तव्हां निमाज़ पढ़ंदो त तव्हांखे हिकिड़ी प्रॉपर नेचुरल एंज़ाइटी, डिप्रेशन मां तव्हांखे उहा मिलंदी। अगरि तव्हांजो ताल्लुक़ु उहो न आहे त तव्हां जिमनिज़म ऐं एक्सरसाइज़ जी तरफ़ अगरि पाण खे खणी था वञो, इन टाइम ते तव्हां एक्सरसाइज़ कयो था त उन सां बि तव्हांखे हिकिड़ी प्रॉपर निंड अची सघे थी। हाणे तव्हांजी प्रॉपर निंड थी, निंड थियण खां पोइ पॉज़िटिविटी अॼु ख़ुदि तव्हांजो आहिस्ते आहिस्ते हिसो बणे। ॿियो आहे हुनजो बेस्ट जेको हले उहो आहे सेल्फ काउंसलिंग। अच्छा, लाइफ खे ऐं बीइंग अ डॉक्टर हमेशह ECG लाइन्स में ॾिठो आहे। ECG जी लाइन आहे उहा मथे वेंदी आहे वरी हेठि ईंदी आहे, मथे वेंदी आहे वरी हेठि। हाणे मथे वञे थी उहे ख़ुशियूं आहिनि, हेठि अचे थी उहो गम आहे। सिधी थी वञे त असांजे डॉक्टर चवंदा आहिनि द पर्सन इज़ नो मोर, माण्हू जी जेका आहे उहा डेथ थी चुकी आहे। त अप एंड डाउन्स, ख़ुशी ऐं गम, इहे सभु जेके आहिनि उहे लाइफ जो हिसो आहिनि, उहे पार्ट ऑफ लाइफ आहिनि। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां त वरी बि मां सम्झां थो त वॾा वॾा जेके पैगम्बर आहिनि, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती असांजी ईमान आहे त दुनिया में उन्हनि जे करे ठही आहे, उहे असीं उन्हनि जी जुती मां उॾंदड़ ख़ाक बराबरि बि न आहियूं। पर अगरि जेकॾहिं वेही थोरो इन मामले ते इन में ऑब्ज़र्व कजे, उनखे थोरो सम्झजे त केॾी उन में हिकिड़ी शइ लिकियलु आहे त उहे जंहिंजे करे दुनिया ठही, उहे केतिरियुनि केतिरियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रिया। पैदा थिया त वालिद जो जेको आहे उहो मथे ते हथु न हुयो, थोरा वॾा थिया त अमड़ गुज़ारे वई, ॾाॾे जी वफ़ात थी वई, उनखां पोइ पंहिंजो शहर छॾणु, पंहिंजो घर छॾणु केॾी वॾी मुश्किल ॻाल्हि हूंदी आहे। माण्हू तासुर लॻाए त मां सम्झां थो तीअं जिस्म जा वार जेके आहिनि उहे मतिलबु रोंगटे खड़े हो जाते। एग्ज़ैक्टली। अच्छा, वरी इन में क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं चयो त पैगम्बर जेके आहिनि मासूम आहिनि, यानी गुनाहनि खां माफ़ आहिनि। उन्हनि जी लाइफ में एतिरियूं आज़माइशूं आहिनि त असां त गुनहगार बि आहियूं। असांजो त मामलो आहे, असांजी त लाइफ में त अलाए छा हुजणु खपे, वरी बि जेको आहे अलाह पाक जी रहमत उन उन्हनि जे करे असीं आहियूं। त सेल्फ काउंसलिंग इहा आहे त बाबा ज़िंदगी में ॾुख सुख ख़ुशी गम ईंदो रहंदो, ऐं जेतिरो ख़ुशी जा घटि ॾींहं हूंदा आहिनि ओतिरो गम जा बि घटि ॾींहं हूंदा आहिनि। अॼु वारो ॾींहुं आहे उहो गुज़री वेंदो, सुभाणे वरी थींदो। सिॼु उतां ई उभरणो आहे, उतां ई लहिणो आहे, पार्ट ऑफ लाइफ, सुबुह थियणो आहे, ॾींहुं थियणो आहे, ईअं वक़्तु पियो गुज़रंदो। सो सेल्फ काउंसलिंग अगरि थींदी त उन सां पॉज़िटिविटी जेका आहे उहा ईंदी।
अचूं था स्किन वारी ॻाल्हि ते सभ खां पहिरियां स्किन जो मामिलो इहो हूंदो आहे, जेके एक्सपर्ट डॉक्टर्स आहिनि उहे आहिनि, ऐं यंग मेडिको बि आहियां, रिसर्चर बि आहियां, मुंहिंजूं काफ़ी सारियूं रिसर्च पे पब्लिकेशन्स आहिनि। पहिरियां आहे रिहाइड्रेशन, तव्हांजो पाणी जो सुठो इस्तेमालु तव्हांजी स्किन खे इंतिहाई सुठो रखंदो आहे। हार्मोनल सिक्रीशन सां तव्हांजो डोपामिन लेवल जेतिरो सुठो हूंदो ओतिरो तव्हां ख़ूबसूरत, अट्रैक्टिव, कॉन्फिडेंट उहो थींदो आहे, उन में उहा शइ तव्हां ॾिसी सघो था। रिहाइड्रेशन तव्हांजी ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे स्किन जे हुनजे लाइ। ॿियो आहे तव्हांजा जेके मौसम जा फ्रूट्स हूंदा आहिनि उन्हनि जा अगरि तव्हां जूसिस इस्तेमालु कयो, अगेन रिहाइड्रेशन जो बि थींदो, छो जो जूस जी एब्जॉर्प्शन ॾाढी सुठी थींदी आहे, उहे तव्हांखे जेको आहे न उहो उन में स्किन जे हवाले सां उन में काफ़ी जेको आहे उहो सुठो कंदा आहिनि। टियों उन में तव्हांजो मोस्ट इंपॉर्टेंट शइ, हिकिड़ी शइ तव्हांजी सिग्नेचर हुजे। सिग्नेचर इहा हुजे त तव्हां हिकिड़ी शइ अगरि सोप इस्तेमालु कयो था त तव्हां ॾिसो था यार हिन जी स्किन सुठी आहे, उहो तव्हां सोप जेको आहे उहो चेंज कयो था, मल्टीपल तव्हां चेंज कयो था त पोइ एक्नी उन सां इलाही सारियूं जेके शयूं अचनि थियूं। चौथी ॻाल्हि आहे तव्हांजी पंहिंजी डाइट। तव्हांजो जॾहिं एज हूंदी आहे टीन एजिस में, यानी 13 एजिस खां वठी 25 टू 30 एजिस जे विच में तव्हां जॾहिं ईंदा आहियो, ईयर्स ताईं ईंदा आहियो, इन विच में तव्हांजी सुठी डाइट तव्हांजी काफ़ी हेल्पफुल हूंदी आहे, जेको अॻिते हली तव्हांखे एजिंग खां ऐं मल्टीपल शयुनि खां बचाईंदी आहे। उन में डाइट में तव्हांजा फ्रूट्स हुजनि, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, उन खां पोइ हिकिड़ो मतिलबु नॉर्मल उन में तव्हांजूं जेके आहिनि उहे सभु शयूं हुजनि, उहे हूंदियूं आहिनि त उहे तव्हांखे यंग ॾिसण में बि हेल्प कंदियूं आहिनि। जीअं मुंहिंजो ॾाॾो आहे, उनजी एज 75 ईयर्स आहे, पर माना अॼु बि उहे चवंदा आहिनि यार ॾाढो त तव्हां खां बि जवान पियो लॻे। मसइलो इहो आहे त हुननि जो हिकिड़ी माना नंढपण खां वठी हुनजी उहा ॿुधाइनि, ऐं मानी खाईंदो आहियां त उहा टाइम जी खाईंदो आहियां, हिन टाइम ते मूंखे इहा शइ खाइणी, हुनजो डाइट जो हिकिड़ो प्रॉपर जेको आहे उहा शइ हूंदी आहे। त इहा हिकिड़ी ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे। त उन वक़्तु तव्हांजो कैल्शियम डिपोज़िशन बि बॉडी ते थींदी आहे, कैल्शियम जो इंटेक सुठो हुजे, कार्बोहाइड्रेट्स जो, प्रोटीन जो सुठो हुजे, त इन सां तव्हां जेको आहे उहो पंहिंजी स्किन ऐं हुनजा 85 टू 90% जेके आहिनि करे सघो था। बाक़ी फीमेल्स आहिनि उहे शायदि मुंहिंजी हिनखे ॿुधण खां पोइ अगरि हुनखे अपनाइनि थियूं, बाक़ी 10 टू 25% तव्हां हुनखे वधीक जेको आहे उहो करे सघो था। हाणे अचूं था हकीम साहब तव्हांजी नब्ज़ खे ॾिसी तव्हांजो मर्ज़ ॿुधाईंदो, त मुंहिंजो पहिरियां सुवाल इहो आहे त तव्हां नब्ज़ ते हकीम साहब ॾिसंदा छा आहियो? पल्स रेट। पल्स रेट जो मतिलबु अगरि उहो इंक्रीज़ आहे त उहो टैकीकार्डिया आहे, अगरि उहो डिक्रीज़ आहे त उहो ब्रेडीकार्डिया आहे। छा तव्हां नब्ज़ ते हथु रखी इहो ॿुधाईंदा आहियो त हेठि पेट में हर्निया आहे? तव्हां नब्ज़ ते हथु रखी इहो थोरी ॿुधाईंदा आहियो त हेठि पेट में अपेंडिसाइटिस आहे? तव्हां इहो हिते हथु रखी इहो थोरी ॿुधाईंदो त मथे दिमाग़ में रसोली पई आहे? सो उनजे लाइ तव्हां कंहिं हद ताईं अगरि पल्स यानी नब्ज़ ते हथु रखो था त तव्हांखे कंहिं हद ताईं दिलि जे बारे में ख़बर पइजी सघिजे थी त बाबा दिलि जो हार्ट रेट जेको आहे उहो इंक्रीज़ आहे। हाणे उहो सेप्सिस जे करे बि थी सघे थो, इन्फेक्शन जे करे बि थी सघे थो, उनजा मल्टीपल जेके आहिनि उहे कॉज़िस आहिनि। पर तव्हां नब्ज़ ते ॾिसी ऐं डायग्नोसिस करण वारो जेको मामिलो आहे इहो आम माण्हू खे चरियो ऐं पागल ठाहिण वारो मामिलो आहे, छो जो असां वटि कॉन्सेप्ट आहे मेडिसिन जी दुनिया में हाउ टू अप्रोच द डिज़ीज़। न पर इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु चओ था, पर तव्हांजो जॾहिं इहो सभु कुझु न हुयो, टेक्नोलॉजीज़ न हुयूं, तॾहिं बि त हाउ टू अप्रोच द डिज़ीज़ वारे कॉन्सेप्ट ते अचां पियो न। असां डायग्नोस कीअं कंदा आहियूं? असां डायग्नोस सिर्फ़ु टेस्टुनि जी बुनियाद ते न कंदा आहियूं। असां वटि मेडिसिन जी दुनिया में हाउ टू अप्रोच द डिज़ीज़ जो कॉन्सेप्ट आहे। उन में छा चए, पहिरियां तव्हांजी आहे हिस्ट्री। तव्हां मूं वटि को बि पेशेंट अचे थो, उहो चवे थो डॉक्टर साहिबु मूंखे बुखार आहे, मां हुन खां इहो पुछंदमि त तव्हांखे बुखार कॾहिं शुरू थियो, यानी हुनजो सडन एंड ऑनसेट छा हुयो, इहा ख़बर पवंदी। लॉन्ग टर्म त हिस्ट्री न आहे, शॉर्ट टर्म त हिस्ट्री न आहे, उहा आहे। पैटर्न ऑफ फीवर छा आहे? पैटर्न ऑफ फीवर छा आहे? हिकिड़ो इंटरमिटेंट फीवर हूंदो आहे जेको तव्हांजो लहंदो चढ़ंदो आहे। हिकिड़ो फीवर हूंदो आहे कंटिन्यूअस फीवर हूंदो आहे, हिकिड़ो फीवर हूंदो आहे स्टेप लेडर फीवर हूंदो आहे। स्टेप लेडर फीवर अचे थो त असां हुनमें टाइफॉइड सस्पेक्ट कंदा आहियूं। अगरि फॉर एग्जाम्पल इन हिस्ट्री मूंखे ॿुधाए थो त न हिन जो जेको फीवर आहे उहो मुंहिंजो इंटरमिटेंट फीवर आहे, लहे चढ़े थो, त उन मां असां वायरल फीवर जे तरफ़ उनजी तरफ़ ईंदा आहियूं। अगरि उहो मूंखे पैटर्न ऑफ फीवर ॿुधाए थो कंटिन्यूअस, माना तव्हां हिस्ट्री वठी करे ऐं तव्हां फर्दर टेस्ट कराए करे तव्हां पहिरियां हिस्ट्री आहे, उन खां पोइ उनजी एग्ज़ामिनेशन आहे। अच्छा, प्रॉपर हिस्ट्री, रेलिवेंट एग्ज़ामिनेशन खां पोइ उनजी ईंदी आहे एम्पेरिकल थेरेपी, जंहिंखे असां पंहिंजी ॿोली में चवंदा आहियूं सिम्पटमेटिक ट्रीटमेंट। यानी अगरि फीवर आहे त फीवर ते उनजी दवा ॾियो, अगरि उल्टी आहे त उल्टी जी दवा ॾियो, मोशन आहे त मोशन जी दवा ॾियो। उन खां पोइ उनजो जेको फाइनल असांजो ईंदो आहे उहो ईंदो आहे इन्वेस्टिगेशन। अच्छा, इन्वेस्टिगेशन बि मज़े जी ॻाल्हि आहे, मूंखे लॻे थो ख़ैर तव्हांजी ॻाल्हि मां कटे रही आहियां, कंहिं कंहिं हकीम खे बि साम्हूं विहारिजे, तव्हांखे विहारिजे, तव्हां बि डिबेट कराइजे, तॾहिं कंहिं मसइले जे हल ते पहुचंदासीं। एंकर पर्सन बि प्रोग्राम कयो आहे, होम्योपैथिक जो हिकिड़ो हुयो, हिकिड़ो एलोपैथिक जो डॉक्टर हुयो। उन में छो जो मुंहिंजी पंहिंजी इंटरनेशनल पब्लिकेशन आहे अल्टरनेटिव यूज़ेस ऑफ मेडिसिन्स इन पाकिस्तान। सही। पोइ उन ते पब्लिकेशन करण खां पोइ फौरन ऐं इहा डिबेट बि रखाई वई, उन ते प्रोग्राम बि कयो हुयो। वरी रखणी पवंदी मूंखे लॻे थो, पर फ़िलहाल जेको आहे न पाण महरीन ॾे हलूं था। ऐं महरीन, अक्सर को ॿार तव्हांजे साम्हूं हूंदो आहे ऐं का शइ खणंदो आहे, ठीकु आहे, ऐं तव्हां उनखे ॾिसी करे तव्हां या को बि माण्हू इहो सोचे रहंदो आहे हाणे इन खां इहा किरंदी, ऐं या इहो ॿारु हाणे किरंदो, ऐं उहो जाइ बि उहो थी वेंदो आहे,
हैपन्स थी वेंदो आहे त उहो थींदो आहे। इहो तव्हांजो माइंड ई कमांड ॾेई रहियो हूंदो आहे मतिलबु। एग्जैक्टली तव्हांजो माइंड जेको ब्रेन पावर आहे न, ब्रेन पावर हुन सिचुएशन खे डील कंदी आहे, उहो सिचुएशन ईअं ई थी वेंदी आहे। असां सोचंदा आहियूं की हाणे निकिरंदा आहियूं, इमेजिन कंदा आहियूं यार एक्सीडेंट थींदो, एक्सीडेंट वाकई थी वेंदो आहे, ठोकजी, छो जो असांजे सबकॉन्शियस में उहो शइ वञी स्टोर थी वई। अगरि सबकॉन्शियस में न स्टोर थी आहे न त पोइ उहा शइ तव्हांजी रिवर्ट थी वेंदी, न थींदी उहा शइ, मतिलबु छा चइबो आहे हुनखे, बैलेंस थी वेंदी, उहो शइ न थींदी। पर अगरि तव्हांजे सबकॉन्शियस में तव्हां अहिड़ो सोच रखी, एब्जॉर्ब थी वई, पोइ सबकॉन्शियस जेको आहे हो हुनखे वापसि कंदो ऐं उहो सिचुएशन क्रिएट थी वेंदी। मां अदा जी हिकिड़ी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि कि ॾिसो डीप स्लीप हूंदी आहे न, त डीप स्लीप तव्हांजी जेका पूरी बॉडी आहे न, तव्हां बॉडी शटडाउन थी रीस्टार्ट थिए त तव्हांजी घटि में। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं असां वटि हिकिड़ी गेस्ट अहिड़ी आयल आहे जो यको साई वठी रही है। उन वटि हलूं था दानिया वटि। इतना भी ब्रेक लेने के लिए हमने आपको नहीं लिया। आप खुद क्यों नहीं बोलती? आप तो खुद को बोलने नहीं देता होगा, मतलब आप बोलती कम है और सब लिख डालती हैं। कौन कौन सी बुक्स आपने लिखी हैं, आप ज़रा हमें दिखाइएगा। मैंने ये वाली बुक लिखी है एक, हमराज। जी हमराज है। इसमें मेरी सारी उर्दू की शायरी और जो भी मैंने शॉर्ट स्टोरीज़ वगैरह लिखी हैं वो है। इसके अलावा काफ़ी मैगज़ीन्स और दूसरी बुक्स में भी अपना काम पब्लिश कराया है। और राइटिंग का ये शौक़ मुझे फिर अपना फील्ड से भी इस तरह जोड़ा कि वो मैं अपना रिसर्च पेपर्स पे काम कर रहे होते हैं, क्लिनिकल रिसर्च कर रहे होते हैं। तो ये सिलसिला इस तरह चल रहा होता है कि बचपन से ही राइटिंग का शौक़ चला है और रीडिंग का शौक़ चला है कि उसको अब एज ए कैरियर परस्यू किया है। मतलब आप असल में आप बाय सोल राइटर हैं। बिल्कुल। पता नहीं आप कहाँ दवाएं बनाने चली गई। अच्छा, दूसरी किताब दिखाएं। और ये किताबें जो हमारे पास आती है ना, कि फिर जाती नहीं है, ये यहीं पे रह जाती है। एक ही है ये। अच्छा, ये एक ही है हमराज। तो कुछ सुनाएं अपनी अच्छी सी शायरी। अच्छा, मैं आपको सुनाती हूँ। एक मैंने लिखी थी नज़म ख्वाब। ख्वाब, हाँ, नींद से रिलेटेड बातें बहुत हो चुकी हैं, तो ख्वाब ही सुनना चाहिए हमें। ज़िंदगी में देखे कई ख्वाब ऐसे, नहीं होते सब पूरे एक जैसे। ज़िंदगी में देखे कई ख्वाब ऐसे, नहीं होते सब पूरे एक जैसे। कुछ उलझनों में पड़ के, कुछ ख्वाहिशों को मार के, ऐसे नहीं होते सब पूरे एक जैसे। अच्छा, बहुत ज़बरदस्त। अच्छा, इसको हम बोलेंगे बंद। हाँ, ये एक बंद है ना, 4 लाइनों का। जी। ज़िंदगी में देखे कुछ ख्वाब ऐसे, नहीं होते अच्छा, सब पूरे एक जैसे। कुछ बड़ा नहीं, आप हमें कोई बड़ा कलाम नहीं सुनाना चाह रही? ज़रूर ज़रूर, मैं सुनाऊंगी आपको। मुसद्दस सुनाए कोई हमें। ये फ़िज़ा में चली है हवा अभी, ये लहर सी दिल में उठी है अभी। ये फ़िज़ा में चली है हवा अभी, ये लहर सी दिल में उठी है अभी। इस दौर के लोगों की शनासाई भी, इस भरी दुनिया में धूल से हम भी। जाने किस चीज़ की कमी है इसमें, जाने किस चीज़ की कमी है इसमें, यादों का मेला रह गया है बस अभी। ये निशान जज़ीरों से आ रही है आवाज़, ये निशान जज़ीरों से आ रही है आवाज़, तेरी यादों की बस सोचों में बाकी हैं अभी। सही। सो गए लोग इस फ़ानी दुनिया में कुछ, मगर एक खिड़की खुली है अभी। हज़ार ताकतें और 100 दलीलें भी हों दानी, हज़ार ताकतें और 100 दलीलें भी हों दानी, अदब की इज़्ज़त और दुआ की खुशबू है अभी। वाह वाह, ज़बरदस्त, बहुत कमाल। और ये छोटी सी थी आप, मतलब किस चीज़ को दानी आपका तखल्लुस है? जी, तखल्लुस। अच्छा, बहुत अच्छा तखल्लुस रखा है आपने। अच्छा, ये आप कभी शायरी जैसे ख़वातीन अगर करती हैं तो उनसे सवाल बहुत जो है ना टेढ़े मेढ़े किए जाते हैं, जो अक्सर शायरों को कुछ किसी और ही जहान का समझा जाता है। तो कभी आपने इस तरह के सवालों का सामना किया लोगों से? नहीं नहीं, मेरे साथ ऐसा कभी नहीं हुआ। मतलब क्योंकि औरतें अक्सर शायरी एक तो कम जो भी करती हैं, कुछ फैमिली से छुप के करती हैं, क्योंकि नहीं अक्सर फैमिली में एक्सेप्टेंस होती है इस चीज़ की। अच्छा, नहीं, मेरी तो फैमिली में है। मेरी मदर बहुत लिखती थी अपनी टाइम पर, उन्होंने बहुत सारे लिखा, लेकिन उस वक्त इतनी फैसिलिटी और ये समझ ली कि इन्फॉर्मेशन नहीं होती थी कि उन्होंने कभी अपनी बुक पब्लिश नहीं करवाई। तो वही चीज़ उनसे मेरे अंदर ट्रांसफ़र हुई कि मुझे बचपन से ही किताबें पढ़ने का बहुत ज़्यादा शौक़। और फिर मैं अपनी यूनिवर्सिटी शुरू होने से पहले एक ऐसी बैठे बैठे रैंडम जहन में ख़यालात चल रहे थे तो उसको पेपर पेन पकड़ के लिख दिया। फिर जब मुझे पता चला कि ये मैंने बहुत अच्छा पीस ऑफ राइटिंग लिखा है तो फिर मैंने उसको एज अ
वो परस्यू किया, लिखना शुरू किया, काफ़ी सारी डायरीज़ लिखी, फिर उसमें से शॉर्ट लिस्ट करा, काफ़ी मैगजीन्स में, बुक्स में पब्लिश करवाया पहले। फिर जब मुझे लगा कि मेरा काम इस काबिल है कि अब मैं एक अपनी खुद की किताब पब्लिश कर सकती हूँ, फिर मैंने उसको अपना फिर आप compile पब्लिशर करके- बन गई। जी। अच्छा, वैसे उस्ताद, वैसे आपके रूहानी उस्ताद कौन है जिनको आपने बहुत पढ़ा हो, जिनसे आपने सीखा हो? कोई ना कोई तो होता है ना। अच्छा, एक नहीं होता, क्योंकि ना हमारे जो टीचर्स हैं हमें वो हमेशा कहते हैं कि जब आप किताबें पढ़ते हैं ना, तो बेसिकली पहले दौर में ये होता था कि जो बुज़ुर्ग होते थे उनकी आप कहानियाँ, उनके किस्से सुन के अपनी लाइफ में वो इम्प्लीमेंट करते थे। बेसिकली वो एक लेसन होता था। लेकिन आज के दौर में जितनी किताबें होती हैं ना, वो सब हमारे लिए लेसन होती है। ज़रूरी नहीं है कि हम किसी बुज़ुर्ग के पास बैठे उनका लेसन लें, हम किताबें पढ़ के भी डिफरेंट लोगों के पर्सपेक्टिव्स को बिल्कुल पढ़ के और अपने अंदर जो है उससे लेसन ले सकते हैं। बिल्कुल। तो मैंने किसी एक राइटर को नहीं पढ़ा, मैं डिफरेंट मल्टीपल जेनर और बुक्स पढ़ती रहती हूँ, ताकि जो है हर सिनेरियो से लाइफ को हर नज़रिए से देख सकूँ। चलिए, बहुत अच्छी बात, और ऐसे ही होना चाहिए। हम अपने नौजवानों में यही चाहते हैं जो कि इन चीज़ों से दूर होते जा रहे हैं। अच्छा डॉक्टर साहिबा, तव्हां वटि अचूं था, पिगमेंटेशन हिकिड़ो ॾाढो अॼुकल्ह जो तमामु घणो मसइलो आहे। छोकिरा हुजनि तोणी छोकिरियूं हुजनि, ऐं ख़ासि तौर ते असांजे ॻोठ में जेकी नंढा नंढा ॿारड़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे त ॾाढी हाइपर पिगमेंटेशन ॾिसण में थी अचे। इन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि, इन खां बचिजे कीअं? पिगमेंटेशन खे असां इन अदर वर्ड्स मिलाइज़मा बि चवंदा आहियूं। हिन जेको मेन कॉज़ हूंदो आहे, सभिनि खां पहिरीं त असां रूटीन वारा, पहिरीं जो मेन कॉज़ हूंदो आहे त सम्झो सन एक्सपोजर। ॻोठ में वॾा सही हूंदा आहिनि, जीअं सहन चवंदा आहिनि, उन में ई कपिड़ा वॉश कंदियूं आहिनि, सभु कमु डायरेक्ट सन लाइट ईंदी आहे। ठीकु आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां कि सुबुह जी जेका 10 AM टिल 4 PM वारी लाइट हूंदी आहे, उन में UV रेस इलाही हूंदियूं आहिनि, उन खां बचणु खपे। सुबुह जा सॼा कम इन ई टाइमिंग्स ते थींदा आहिनि। त जेका डायरेक्ट सन एक्सपोजर हूंदो आहे, उहो असांजी स्किन खे डैमेज कंदो आहे। उन सां पिगमेंटेशन, जीअं मिलाइज़मा था चऊं, बाक़ी एज स्पॉट्स अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। 2 मेन जेके आहिनि न स्किन जूं कंडीशन जे सन एक्सपोजर सां थींदियूं आहिनि। इन में भले का बि एज जी हुजे, मेल हुजनि फीमेल हुजनि, हुते आउटडोर जा कम इलाही हूंदा आहिनि ॻोठनि में, त असांखे, ऐं जीअं कमु करण वारियूं हूंदियूं आहिनि, मेड्स हूंदियूं आहिनि, सॼो ॾींहुं हिकु घर खां ॿिए घर ताईं ट्रैवल कंदियूं आहिनि, वेंदियूं आहिनि बसिस में, उन्हनि खे बि तव्हां ॾिसंदा हूंदो कि हिते पिगमेंटेशन हूंदी आहे। अच्छा, कुझु जेके एलीट क्लास या हाई क्लास छा बि हूंदा आहिनि, उन्हनि खे बि कॾहिं कॾहिं पिगमेंटेशन हूंदी आहे न। तव्हां नोट कंदा हूंदो उन्हनि जी पिगमेंटेशन हिते हूंदी आहे। उन जी रीज़न इहा हूंदी आहे कि जीअं असां कार में था वियूं, कार में ड्राइव था कयूं, ठीकु आहे, हिते ब्लैकनेस शुरू थी वेंदी आहे, हिते पिगमेंटेशन हूंदी आहे। कार में तव्हां वेठा आहियो त कोशिशि करे त सेंटर में वियो, साइड सां बि विंडोज़ हूंदा, हुतां सनरेज़ ईंदी। ठीकु आहे। बेटर टू अप्लाई सनब्लॉक। सनब्लॉक तव्हांखे रिपीट करिणो आहे एवरी 4 to 6 आवर। अगरि तव्हां ॿाहिरि बि वञो था त तव्हां स्प्रे वारा सनब्लॉक अची विया आहिनि, उहे तव्हां 4 to 6 आवर खां पोइ रिपीट लाज़मी आहिनि। इहो कुझु न आहे कि तव्हां सुबुह जो सनब्लॉक खणी वियो त तव्हांखे सन प्रोटेक्शन ऑल द डे कंदो, तव्हांखे रिपीट करिणो आहे। सही। अच्छा, वरी ॿियो जेको रीज़न पिगमेंटेशन में, असां सभिनि खां पहिरीं टेस्ट कराईंदा आहियूं कंप्लीट ब्लड काउंट, CBC कंदा आहियूं, विटामिन D3, थायरॉइड, इहे 3 असां कराईंदा आहियूं। अगरि त असांजो आयरन लेवल लो थो अचे त उन में बि पिगमेंटेशन जा चांसिस हूंदा आहिनि। HB अगरि जीअं घटि थी वेंदो, एनीमिया सां गॾु पिगमेंटेशन लाज़मी थींदी आहे अगरि जो ब्लड जी तव्हां में कमी आहे। ठीकु आहे। थायरॉइड में बि थींदा आहिनि, बट मेन जेका आहे CBC ब्लड में असांखे ख़बर पइजी वेंदी आहे कि पिगमेंटेशन अगरि, पोइ असां उनखे थ्रू सप्लीमेंट्स करेक्ट कंदा आहियूं। सही। हिन जी ट्रीटमेंट आहे सभिनि खां पहिरीं उहो ई मां चवंदसि कि सनब्लॉक यूज़ कयो। मिलाइज़मा जूं क्रीम्स ईंदियूं आहिनि, हाणे त केमिकल पील्स इलाही सुठियूं अची वियूं आहिनि। बफर्ड पहिरीं कॉन्सेप्ट हूंदो, केमिकल पील तव्हांजी स्किन खे पील कंदी, डाउन टाइम हूंदो, हिकु ॾींहुं तव्हांखे घर में रहणो आहे, ॿिए ॾींहं खां कमु शुरू करिणो आहे। बट हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे कि बफर्ड पील्स अची वियूं आहिनि, जंहिंमें तव्हांजो को डाउन टाइम न आहे। तव्हां शाम जो करायो, ॿिए ॾींहुं तव्हां पंहिंजे वर्क बैक टू वर्क वञी था सघो। हिकु ॾींहुं रुगो मेकअप तव्हांखे न करिणो हूंदो, बाक़ी तव्हां ईज़ी गोइंग तव्हां पंहिंजो सनब्लॉक खणी तव्हां वञी था सघो। त इहे ट्रीटमेंट्स आहिनि। पहिरीं असां क्रीम जी तरफ़ ईंदा आहियूं, उन खां पोइ वरी सेकेंड अगरि त पिगमेंटेशन ठीकु न थींदी त असां केमिकल पील्स जी तरफ़, CO2 लेज़र आहे उहो कराईंदा आहियूं। हाणे त डिफरेंट ट्रीटमेंट्स अची वियूं आहिनि, सुठियूं ट्रीटमेंट्स अची वियूं आहिनि, जंहिंसां इफेक्टिव फ़र्क़ु पवंदो आहे। हाणे अच्छा, खाइजे छा सुबुह जो जंहिंसां तव्हांजो मतिलबु ॾींहं जी शुरूआति कजे? कहिड़ा अहिड़ा तव्हां फ्रूट्स चवंदव जेकी वधीक हेल्प कंदा? ॾिसो, फ्रूट मां चवंदी आहियां कि फ्रूट तव्हां इनटेक कयो, नॉट जूसिस। जूसिस तव्हां कंदो त मूंखे बि न ख़बर हूंदी, हाणे अची अवेयरनेस थी आहे कि जूसिस में तव्हांजो सॼो फाइबर त निकिरी वेंदो। जीअं ऑरेंजिस आहिनि, ऑरेंजिस जो पल्प तव्हां जूस कढंदो, पल्प ॾिसंदा आहियो न कि उन में असांखे जूस त रुगो शुगर आहे,
ठीकु आहे। शुगर इंटेक करण जो छा फ़ाइदो, तव्हां रॉ फ्रूट वठो, रॉ फ्रूट में बि जेके अफोर्डिंग आहिनि बेरीज़ वठो, बेरीज़ तव्हांजो सभिनि खां सुठो एंटीऑक्सीडेंट आहे, एजिंग प्रोसेस, ठीकु आहे। बेरीज़, पार्सले लीफ त मां मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे कि मां पार्सले लीव्स खे बॉइल करे उनजो पाणी बिल्कुलु सूप वांगुरु ठहंदो, बेस्ट एंटी एजिंग आहे, तव्हांजी स्किन में ग्लो अची वेंदो, एजिंग प्रोसेस। मां 1 महीनो पीतो अॼु खां 6-7 साल पहिरीं, हाणे त टाइम ई न मिलंदो आहे, पर बेस्ट एंटी एजिंग अथो। बेरीज़ बेस्ट एंटी एजिंग आहिनि। विटामिन सी, जंहिंमें तव्हांखे विटामिन सी मिले, उहो तव्हां एंटी एजिंग आहिनि। अॼुकल्ह त आहे न कि सुबुह जो विटामिन सी तव्हां फेस वॉश करे 3 ड्रॉप्स विटामिन सी जा हणी पोइ तव्हां सनब्लॉक खणी पंहिंजे रूटीन ते वञो, पर तव्हांखे कंज़्यूम बि करिणो आहे, खाइणो कंज़्यूम बि करिणो आहे। फ्रूट्स में मां विटामिन सी, ऑरेंजिस थी विया, लेमन वाटर थी वियो, ठीकु आहे। ॿियो मां तव्हांखे ॿुधायो पार्सले थी वियो। बेरीज़ त रिच सोर्स आहिनि, पर उहो हर कोई नथो अफोर्ड करे। सही, बिल्कुलु, हा, ठीकु आहे। बीटरूट, पर हुनजो कुझु न कुझु सब्स्टिट्यूट हूंदो। बीटरूट आहे, बीटरूट तव्हां वठो, उन सां बि तव्हांजी स्किन, पर उहो बि रॉ वठो, जूस न। जूस में त वरी उहो ई, उन में बि शुगर हूंदी आहे, तव्हां रॉ बीटरूट खायो, ठीकु आहे। ऐं सैलेड जो सुबुह खाइण जो तसवुर न आहे पाण वटि, मिसाल तौरु खीरो आहे या कुझु, असां चवंदा आहियूं नेरनि में केरु सैलेड खाईंदो आहे। बॉइल एग सां गॾु तव्हां पोइ उन खां पोइ सैलेड खाई छॾियो, ठीकु आहे। ऐं चिया सीड गुड फॉर तव्हांजी स्किन बि, हेल्थ बि, सभु ठीकु कंदो। चिया सीड त कोलेजन अथव न हुनमें, कोलेजन, फुल ऑफ कोलेजन तव्हांजे अंदरि वेंदो त तव्हांजी स्किन पाणी। जीअं चिया सीड वाटर, हाणे पहिरीं त असांखे हिन सीड जी ख़बर न हूंदी हुई, हाणे त उहो ई लेमन वाटर में चिया सीड तव्हां सॼो ॾींहुं पीअंदा रहो। इहे 2-3 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके वाक़ई में तव्हांखे इफेक्ट कंदियूं। ऐं खीरे जे लाइ बि चवंदा आहिनि तव्हां सुबुह माना नेराने तव्हां खीरो इस्तेमालु कयो, माना तव्हां पंहिंजे ब्रेक जेको फास्ट खे ब्रेक करे रहिया आहियो न, तव्हां खीरे सां कयो। शुरू में जेको तव्हां उथो था उन में तव्हां चिया सीड वाटर या लेमन वाटर, उन में तव्हांजी स्किन बि सुठी थींदी ऐं तव्हांजो फैट बि बर्न थींदो। अच्छा, इहे मां 2-3 शयूं अहिड़ियूं थी ॿुधायां जेके मां पंहिंजूं पर्सनल कयूं आहिनि, त मूंखे अंदाज़ो आहे कि इन सां जेके 3-4 शयूं आहिनि इहे तव्हां कयो, तव्हांजी स्किन बि ग्लो कंदी ऐं तव्हांजो फैट बि बर्न थी वेंदो, वेट मेंटेन थींदो। ज़बरदस्त। अच्छा, दुरानी साहब पाण सां गॾु आहिनि, ऐं जेको आहे सो साईं तव्हां जो तजुर्बो ऐं तव्हां जेको शाइरी जो सफ़र गुज़रियो आहे, त इन विच में जेको आहे सो तव्हां पंहिंजी शाहकार माना कहिड़ी शइ खे चवंदव, माना इहे त सभु ॿार हूंदा आहिनि, जेको कुझु बि तव्हां लिखियो हुजे, जेको कुझु बि कमु तव्हां कयो हुजे, पर के शयूं अहिड़ियूं हूंदियूं तव्हां चवंदव इन खां बहितरीनु शइ मूं न लिखी आहे अॼु ताईं ज़िंदगी में, उहा कहिड़ी चइबी? ॾिसो त मूं जेके बि शयूं लिखियूं तक़रीबन 500 जे क़रीब सिंध ऐं पंजाब जे ॻाइणनि उहो शाइरी मुंहिंजी गाई आहे। सही, 500 जे क़रीब। शाइर कोई बि न चवंदो आहे त हीअ बेस्ट आहे, हू बेस्ट आहे, पर जेको तमामु घणो पॉपुलर थी मिलियंस माण्हुनि ॿुधो, अञा ॿुधनि था, ऐं ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि उहा गाई शाइरी ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां गाई, उहा हिकिड़ी शाइरी मुंहिंजी पॉपुलर थी। तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, विसारे छॾ, बबुर थो जे ॿेरनि जूं झोलियूं भरे ॾे, जॾहिं सिज जो उभर खां उभरणु छॾे ॾे, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, हू दूर आसमां ॾिस ज़मीन खे छुहे थो, उन आसमां खे को हथु लाइ मोटियो, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि। इहा शाइरी मुंहिंजी तमामु घणी पॉपुलर थी। यूट्यूब ते तव्हां वेंदव तूं नाराज़ थिए थी लिखंदव। कंहिं ॻायो आहे? शफ़ी फ़कीर गायो, ऐं पंहिंजो आशिक़ रज़ामाणी पहिरियां गायो हुयो 2001 में मुंहिंजे ख़्याल में, उन खां पोइ वरी शफ़ी गायो, पोइ त ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि गायो आहे, हाणे मूंखे पाण यूट्यूब खोलींदो तव्हांखे सभई माण्हू नज़र ईंदा। सही, इहा शइ ॻाईंदे, ऐं उहे नौजवान छोकिरा जेके मुख़्तलिफ़ म्यूज़िक ऑर्गन ते ऐं उन शयुनि ते कनि था कमु, उन्हनि मां सभई छोकिरा आहिनि जिन खे मां सुञाणे ई कोन। सही, इहो पूरो न ॿुधाईंदो तव्हां असांखे? यादि पूरो इहो हुयो त को रूहनि खे पकड़े ज़ंजीरनि में जकड़े, लताड़े चिभाटे अज़ियत सां मारे, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, हथनि जी तिरनि ते ॼमी वार पवंदा, सभई टूह कोड़ा मिठा माखी थींदा, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, पंहिंजी शाइरीअ सां को क़ुरान ठाहे, तो जहिड़ो को इंसान ठाहे, वाह 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 वाह, तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि, तूं नाराज़ थिए थी विसारे छॾींदुसि, बरी काठ अमजद थे कोयलो न केरी, चुमी चंड खे जे चकोरायो मोटी,
तॾहिं तोखे प्यारी विसारे छॾींदुसि। माना तव्हां अहिड़ा कड़ा शर्त रखिया आहिनि, इन जो मतिलबु तव्हां विसारींदा हो न, छाकाणि इहे सभु ॾाढो उहो हाणे अॻिले जी मर्ज़ी आहे, बाक़ी हा न, तव्हां उनखे माना चया आहिनि लफ़्ज़ अहिड़ा जो उहो चवंदी मूं न सुठो आहे चया पोइ यादि रखां। मूं न चया शाइर चया तव्हां माना चया आहिनि, शाइर तव्हांजे अंदरि मौजूदु जेको शाइर आहे हुन चया आहिनि। अच्छा मखदूम, तव्हां बि शाइरी कंदा आहियो, कुझु ॿुधायो भला। अच्छा, शुरूआती तौर ते जेको पहिरियों मां पंहिंजो शेर लिखियो हुयो, बेसिकली उहो मदर्स डे ते लिखियो हुयो पंहिंजी अमड़ जे लाइ। त चेहरा देखते ही उसका अजब हाल होता है, चेहरा देखते ही उसका अजब हाल होता है, सही, भुला देते हैं खुद को ना ज़माना याद रहता है, वाह वाह अजब सी कशिश है उसकी नज़ाकत में, वाह वाह, अजब सी कशिश है उसकी नज़ाकत में, बस यूं समझो उसकी हर एक अदा में अलग सा जहां नज़र आता है, वाह वाह, चेहरा देखते ही उसका अजब हाल होता है। उन खां पोइ वरी इश्क़ मजाज ते लिखियो, सही, वो शेर हुयो त छूकर गुलाब को जब उसने कुछ कहा होगा, छूकर गुलाब को जब उसने कुछ कहा होगा, सोच बुलबुल की सदाओं का वहाँ क्या हशर हुआ होगा, वाह वाह, साथ गुलाब का खुशबू ने छोड़ दिया होगा यकीनन, गुलिस्ता में तुझे से बहारों का बसेरा हुआ होगा। वाह वाह, ज़बरदस्त। उन खां पोइ हिकिड़ो शेर अंदाज़ बि तव्हांजो ॾाढो प्यारो आहे, मतिलबु तव्हांखे हिकिड़ो शाइरी पेश करण जो तव्हांखे ॾांव बि आहे। अच्छा, इन खां अलावा हिकिड़ो मुंहिंजो हुयो अशार की ताक़त, उहो बि मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल एक्सपीरियंस हुयो। उन ते आउं लिखियो हुयो, मैं शेर कहता वो दास्तां सुनाती थी, सही, मैं शेर कहता वो दास्तां सुनाती थी, इस बात पे अक्सर मुझे उससे शिकायत थी, सही, वो कुछ कहती मैं खफा हो जाता, वो कुछ कहती मैं खफा हो जाता, इस बात पर वो अक्सर रोया भी करती थी, सही, बिलाखिर गौर करने पर समझ में आया मुझको, बिलाखिर गौर करने पर समझ में आया मुझको कि मेरे शहर में भी एक दास्तां हुआ करती थी। सही, अच्छा, हिते थोड़ो मूंखां विसरी वियो आहे, वराए था चऊं त मैं शेर कहता वो दास्तां सुनाती थी, इस बात पे अक्सर मुझे उससे शिकायत थी, वो कुछ कहती मैं खफा हो जाता, इस बात पर वो अक्सर रोया भी करती थी, बिलाखिर गौर करने पर समझ में आया मुझको कि मखदूम तुम्हारे शेर में एक दास्तां हुआ करती थी। फ़र्क़ इतना है, विसरी वियो आहे, विसरी वियो आहे, ज़बरदस्त। न पर तव्हांजे अंदरि त चङो भलो शाइर लिखियल आहे। इन ते सिंधी में सोचो, न सिंधी में आउं लिखियो आहिनि, पर उहे आउं वरी तकरीरुनि में लिखियूं आहिनि जेके मां डिबेट्स कंदो हुयमि न, उन्हनि में जीअं हिकिड़ी मतिलबु जेको हुयो उहो उर्दू जी ही मुंहिंजी पंहिंजी तकरीर हुई त तुम ज़ालिम के सामने माथा टेकने के आदी हो, हम ज़ुल्मात की ऐसी दीवार को उखाड़ फेंकेंगे। वाह वाह, ज़बरदस्त। तव्हांजे अंदरि माना हिकिड़ो इनकलाबी शाइर बि लिखियल आहे, मल्टी माना टैलेंटेड बा। अच्छा मेहरीन, तव्हां कुझु चवणु चाहींदो? पाण माइंड ते ई ॻाल्हायूं पिया, ठीकु आहे। रेखी मास्टर तव्हां उहे आहियो, रेखी जे ज़रिए बि असां पंहिंजी स्किन खे बहितर सुठो करे सघूं था, पर रेखी रिंकल्स खे कोन रिमूव कंदो, न कंदो, मे बी हो हुन शे खे थोरो सो सॉफ्ट करे छॾे, छो जो रेखी बि हिकिड़ी एनर्जी आई जी, बिल्कुलु एनर्जी पहुचे थी, पर इहो आहे कि रेखी फुली मिरेकल त कोन थी करे सघे, पर आहे हीलिंग आहे प्रॉपर, तव्हांजी बॉडी खे हील करे थी, तव्हांजी टेंशन खे हील करे थी, तव्हांजी लाइफ खे चेंज करे थी, त रेखी हीलिंग एग्ज़िस्ट करे थी, छो जो एनर्जी हीलिंग आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि असां जेको ॻाल्हायूं था, असां जेके इमोशन्स आहिनि, हर शइ एनर्जी आहे, एनर्जी कॉस्मिक एनर्जी में जेको काइनात आहे हुन में सॼी कॉस्मिक एनर्जी आहे। असां दुआ कयूं था, उहो वञी स्टोर थी थिए, हो रिवर्ट थिए थी, त ऑब्वियसली पोइ तव्हांजा जेकी रेखी आहे उहा बि वञे थी, माण्हू ताईं पहुचे थी, पेनिट्रेट करे थी, पर परमिशन सां। को सुठो एनर्जेटिक मैसेज ॾेई छॾियो। मैसेज ॾियां हिकिड़ो सुठो एनर्जेटिक पॉज़िटिव मैसेज ॾियां जी, ठीकु आहे। इंसान अगरि पंहिंजे दिलि में क़दुरतूं रखे थो त हो अंदरां खां पाण खे साड़े थो, त बहितर आहे कि हिन सॼे लबे लबाब पे चवां कि बहितर आहे कि हो पंहिंजे अंदरि पॉज़िटिविटी रखे, मोहब्बत रखे, ठहराव रखे, सुकून रखे, त हुन जी लाइफ बि बहितरीन थी वेंदी, हुन जी ज़िंदगी में तगोदो बि ख़तमु थी वेंदी, छो जो इहा ई आहे न, तगोदो कश्मकशी त असांखे डिस्टर्ब करे थी न, असांजे ज़हन खे सुकून ई नथी ॾिए, त असां जिस्म कीअं सुकून में ईंदो, ठीकु आहे न। त पंहिंजे अंदरि ठहराव रखो, सुकून रखो, ख़ुशि रहो, प्रेज़ेंट में रहो, पास्ट जे बारे में न सोचो, फ्यूचर जे बारे में कंसर्न न थियो। ॾिस, कंसर्न आहे ऑब्वियसली, पर फ्यूचर जे बारे में जेको इंसान टेंशन में रहंदो, हुनजो हमेशह शयूं ख़राबु थींदियूं। त पंहिंजे अंदरि जेतिरो सुकून रखंदो, तव्हां ख़ूबसूरत लॻंदो, तव्हांजी अफर्मेशन्स हमेशह रेगुलर रहंदियूं, तव्हांजी ख़्वाहिशूं सभु पूरियूं थींदियूं, जेको तव्हां चाहियो था पंहिंजी ज़िंदगी में, उहो हर शइ खे तव्हां पाण कंट्रोल करे सघो, तव्हां पंहिंजे पाण खे रिमोट ठाहे सघो था। आप कोई अच्छे सा मैसेज दे दीजिए। को यही मैसेज है कि
लाइफ में आप जो कुछ भी कर रहे हैं वो सबसे ज़्यादा बेहतरीन है। मतलब जो भी आपके डिसीजंस हैं बस सही। उसको फॉलो करें, जो भी आपके ड्रीम्स हैं उसको फॉलो करें, और सबसे ज़्यादा ना अपनी हेल्थ पे फोकस करें, क्योंकि मोस्टली लोग इस तरह के होते हैं कि चले बस हमने हेल्थ पे फोकस कर लिया, क्योंकि इससे ज़्यादा फोकस हम कर नहीं पाएंगे, पर बस टाइम नहीं बचा। बहुत बहुत शुक्रिया आपका मेहरीन तव्हांजो वॾी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं, पर मां सम्झां थी कुझु ॻाल्हियूं अधूरियूं रहिजी वियूं, रहणु घुरिजनि। ॿी भेरे ईंदासीं, वरी कंटिन्यू कंदासीं। असांखे इजाज़त ॾियो, सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं, सदाईं गॾु।